ब्रेकिंग न्यूज़ है कराची में अवां सां शेयर कयूं पिया। SPSSU राजा अरशद ख़ानगी इस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। राजा अरशद खे हिकु हफ़्तो अॻु कोरोना विघे इस्पताल में मुंतक़िल कयो वियो हो। अफ़सोसनाक ख़बर खां नासिन खे आगाह कयूं पिया। SPSSU राजा अरशद ख़ानगी इस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। राजा अरशद खे हिकु हफ़्तो अॻु कोरोना विघे इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। हिकु भेरो ॿीहर नासिन खे आगाह कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर आहे SPSSU राजा अरशद ख़ानगी इस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। राजा अरशद खे हिकु हफ़्तो अॻु कोरोना विघे इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो।